सूरत यूनुस की एक आयत तव्हांजे साम्हूं तिलावत कई वई आहे। इन आयत में अल्लाह ताला अवाई असांजी जिंदगी जो एक अजीब ऐं गरीब मिसाल बयान फरमायो आहे। फरमाई इन्नमा मसलुल हयाति दुनिया कमा, ओ दुनिया जा इंसानों तव्हांजी हयाती पोख वांगुरु अथव। जियां ज़मीन में कॾहिं कणिक जी पोख, कॾहिं सारनि जी पोख, कॾहिं वोङनि जी पोख, कॾहिं कमंद जी पोख। सारनि जो लाबारो थींदो कणिक जी पोख, कणिक जो लाबारो थींदो वोङनि जी पोख, वोङनि जी कटाई थी कमंद जी पोख। फरमाई इन्नमा मसलुल हयाति दुनिया कमा, ओ दुनिया जा इंसानों तव्हांजी हयाती भी ने पोख वांगुरु अथव। जियां ज़मीन साॻी हूंदी आ पर पोख मट भी रहबी आ, इएं ही दुनिया जो जहान, दुनिया जो चरखो साॻो पियो हलंदो पर तव्हां मट ॿार बहु सदाई न हूंदो। को वक्त अगो इन जगहुनि जा मालिक, ज़मीनुनि जा मालिक ऐं वारिस तव्हां ई असांजा वॾड़ा हुया। विया वेचारा आस्ते आस्ते वञी क़ब्रिस्ताननि खे आबाद कयऊं। वरी तव्हां ई असां मालिक ऐं वारिस बणिया वेठा आहियूं। ऐं यादि रखो परवारी जा मुस्लमानों, मौत जो लाबारो रात ॾींहं हलेव पियो। वरी 40-50 साल खां बाद तव्हां ई असां भी आस्ते आस्ते हलिया वेंदासीं। वरी भी पई नंढड़नि जी पोख त्याग थी। हिकिड़ो काफ़िलो वियो हलियो, असांजा अब्बा विया, ॾाॾा विया, नाना विया। बाबो असांजे हयातीअ में फौत थी वियो। ॾाॾो बि असां ॾिठो, ॾाॾो बि वियो हलियो, नानो बि वियो। इहो काफ़िलो। हाणे असां पाण बाबा ॾाॾा नाना बणिजी वियासीं। ॿाहिरि हूंदा आहियूं त महसूस ई कोन थींदो आहे त को असां वॾा थिया। घर जो वञूं था तो को बाबो तो चए, को नानो, को ॾाॾो, पोइ तो महसूस थिए पियो असां त वॾा थी विया। आहे या न? 30 सालनि खां वठी मां हिते पनवाड़ी में अचां थो, तालबी ज़माने में तक़रीबन 92 अलाए केॾे विया हलिया वॾा, हिकिड़ो ई कोन थो ॾिसण में। इहो काफ़िलो वियो आहे। हाणे असां वारो काफ़िलो आहे, वरी 50-60 साल खां बाद असां वारो काफ़िलो भी हलियो वेंदो। वरी टियों काफ़िलो 50 साल 60 साल खां बाद काफ़िलो मटबो। वरी मरण खां बाद उथबो भी। मता तव्हां सम्झो त मरी वियासीं त छुटासीं। उथंदासीं भी ईअं ई जीअं पोख ज़मीन मां निकिरंदी आहे। ॾिसो पिया नी पोख। हदीस में अचे तो 40 ॾींहं 40 रातियूं वॾी बारिश पवंदी। पोइ पूरी दुनिया जा इंसान हज़रत आदम खां वठी हज़रत ईसा ताईं, हज़रत ईसा को वठी क़यामत जे दीवार ताईं जेके नबी रसूल साहब आल बैत बुजुर्ग वली है, इमाम शहीद नबी रसूल, मुला मौलवी ज़ाकिर ज़वार पीर फकीर, मुसलमान काफर जेके मरी विया मिट्टी थी विया, या वांगन बाहि में 4.5 दरिया में उछलाई। फाड़ींदड़ जानवर उन्हनि खे खाई आ, मच्छियूं उन्हनि खे खाई वयूं। नबी से फरमायो सब इंसान कब्र मां ईअं ॿाहिरि निकिरी ईंदा जीअं पोख ज़मीन मां ॿाहिरि निकिरी ईंदी आहे। ॾिसंदा न वारीअ जा दड़ा
का शइ कान हूंदी आहे मींहुं वसंदो आहे त अलाए किथां गाह निकिरंदी असां बि ईअं ई निकिरंदासीं पोइ जेकॾहिं ईमान ऐं अक़ीदो सही हूंदो अमल चङा हूंदा निमाज़ जी पाबंदी कईसीं नबी साईं जे सुन्नतुनि खे ज़िंदा कयोसीं त पोइ गुलाब जे गुल वांगुरु सुहिणा ख़ूबसूरत सेबता थी करे ॿाहिरि निकिरंदासीं पर जेकॾहिं ईमान ऐं अक़ीदो सही न हूंदो अमल चङा न हूंदा पोइ त साईं रब पनाह जीअं पोख ते महिनत कबी आहे हर ॾिबो पाणी टाइम जो ॾिबो गुड ॾिबी फुहारो ॾिबो कलर भांग ॾिबो त पोख भली थी करे ॿाहिरि निकिरंदी आहे पर जेकॾहिं पोख ते महिनत न थी हर सही नमूने सां न ॾिनोसीं पाणी टाइम जो न ॾिनोसीं गुड न ॾिनीसीं भांग न ॾिनोसीं त पोइ के दाणा सुकल के सड़ियल के खाधल ईअं ई क़ुर तूफ़ा मां क़यामत जो ॾींहुं थींदो के माण्हू क़ब्र मां उथंदा त अखियुनि खां अंधा हूंदा ये मुसलमान काफ़िर न काफ़िरनि जे लाइ त हिकिड़ी सज़ा आहे जहन्नम में विया त निकिरंदा ई ही सज़ाऊं मुसलमाननि खे रब खे चवंदा लिमा हशरतनी आमा या अल्लाह तूं असांखे अंधो करे छो थारियो आहे वक़द कुंत बसीरा मां त दुनिया में ॾिसंदोसि एॾी मुंहिंजी नज़र चिटी हूंदी जो खट ते सुतो पियो हूंदोसि 50,000 फुट मथे हवाई जहाज उॾामंदो वेंदो हो त उहो बि ॾिसंदोसि 5 किलोमीटर कंडारे जो टावर मां ॾिसंदोसि अॼु छो मूंखे अंधो करे उथारियो वियो आहे हेॾो ज़ुल्म मूंसां छो थियो आहे रब फरमाईंदो वमा ज़लमनाहुम असां ज़ुल्म कोन कयो आहे वलाकिन कानू अनफुसहुम यज़लिमून तव्हां पाण पंहिंजो पाण सां ज़ुल्म कयो आहे मां त तव्हांजी हिदायत जे लाइ 30 सिपारनि जो क़ुर मोकिलियुमि तोखे का वशई इबरत पढ़ण जो टाइम मिले पियो नावल ऐं रिसालल पढ़ण जो तोखे टाइम मिले पियो मोबाइल ते इंग्लिश में को मैसेज पियो अचे पाण न पियो पढ़ी सघीं त ॿियनि खे पियो चईं त पुट ही मैसेज त पढ़ी ॿुधायो पर 60 साल 70 साल तुंहिंजी ज़िंदगी गुज़री वई क़ुर मजीद जी तिलावत पंहिंजी जाइ ते क़ुर मजीद ॿुधम त पंहिंजी जाइ ते पर क़ुर मजीद जी तो ज़ियारत बि न कई काल कज़ालिक जैसी करनी वैसी भरनी काल कज़ालिक अततक आयातुना फनसीतहा वकज़ालिक अल्यौम तुनसा तू कुरान खां अंधो थिए त जेकॾहिं मां तोखे अंधो कयो आहे ॾोह मुंहिंजो कोन्हे ॾोह तुंहिंजो आहे ज़ुल्म असां कोन कयो आहे तो पाण पंहिंजो पाण सां ज़ुल्म कयो आहे सचो क़ुर सचो मां जेकॾहिं हिते कंहिंखां पुछा कया त साल में घणा क़ुर जा ख़त्मा कढंदा हो त जवाबु ज़ीरो असांजा रमज़ानी हाफ़िज़ बि शाबान महीनो ईंदो पोइ ॾाढी रखंदा कारी साहब खे चवंदा त वारो कर ख़तम पढ़ा ख़तम ॿुध रमज़ान पढ़ाइणो आहे शुक्र थियो जो रमज़ान में हाफ़िज़नि खे पैसा ॾियो था ये पैसा न ॾियो त ख़तम ई न पियो हिकिड़ो हाफ़िज़ साहब हुयो सॼो रमज़ान ख़तम पढ़ायुमि 19 रकातूं रोज़ानो इशा 20 रकातूं तरावी पछाड़ीअ में ॾिनऊं कुल 2000 हिसाब जो कयुमि त रकात बि टके में न इन्हनि हाफ़िज़नि जी ख़िदमत कंदा कयो हिते बि अंधनि वारी ख़ैरात हली हार पाराइण वारा बि हितां जा पंहिंजा वरी जंहिंखे पाइनि पिया उहे बि पंहिंजा मां सम्झो त शायदि असांखे हार पाराई महिमाननि खे हार
पंजन के प्यार पाराए भलो तो उस्तादन के पाराए उस्तादन जो कदर असा के खुशी थी हाजी साहब त रफ़ीक शाह जो गज़ल चयो उलर हफ़ीज़ जो गज़ल चयो उनखे पैसा ॾिनव मां क़ुरान पियो पढ़ां मूंखे टको बि न पियो इहो भलो था कयो नात ख़्वाननि जी ख़िदमत कंदा कयो अलाह ऐं अलाह जे रसूल जी तारीफ़ कंदा मूंखे यादि आहे पहिरियों दफ़ो हिते मां तकरीर ते आयुसि अचे मुंहिंजे मथां नोट घुरियो रुपए जा नोट हाथ नवा नोट उस्ताद मोहम्मद हाशिम भी ज़िंदा हो उस्ताद शम्स साहब तकरीबन 100-200 रुपया थिया सॼी राति निंड न आहे त ही पैसा कयूं केॾो इहो बि दौर हो असांजो उस्ताद हो हिकिड़ो मोहम्मद उमर उहो चए पियो त मुंहिंजे ॾाॾे खे पेंशन मिली 3 रुपया अंग्रेज जो दौर हो 3 रुपया चांदी जा ढिंगरा उहे मिलिया त असांजो ॾाॾो असांजी ॾाॾी केॾीमहिल उहे 3 रुपया ॻंढ में ॿधी छपर में पिया रखनि केॾीमहिल किथे कंहिं कमरे जी कुंड में खॾ पिया खोटनि केॾीमहिल चुल्हे में पिया खॾ खोटनि अची परेशान थिया चऊं बाबा अंग्रेज असांखे 3 रुपया ॾिना न असां परेशान आहियूं इन खां न ॾियनि हा त भलो इहो बि दौर हो तंहिंजे करे पुराणा माण्हू भला अॻियो दौर भलो अॻे नंढा हूंदा हुआसीं चवंदा हुआसीं चङा वॾा थियूं कारुनि ते घुमूं पर हाणे था चऊं त चङा बचपन वारो दौर भलो आहे या न सो बाबा क़ुरान जे लाइ टाइम कढो क़ुरान मजीद जी तिलावत कंदा क़ुरान मजीद जो पढ़ण भी सवाब पढ़ाइण भी सवाब ॿुधण भी सवाब ॿुधाइण भी सवाब पर हिन क़ुरान मजीद जी ज़ियारत में भी सवाब था हदीस में अचे थो बैतुल्लाह जे ॾिसण में सवाब अथव तवाफ़ में त सवाब आहे उते नफ़िल पढ़जनि निमाज़ पढ़जे त सवाब आहे पर हिकिड़ो मुस्लमान रुॻो बैतुल्लाह खे ॾिसे थो पियो इन ॾिसण में भी सवाब अथसि ज़मज़म जो पानी पियण त वॾी ॻाल्हि पर ज़मज़म जे पानी जे ॾिसण में भी सवाब अथव अबे अम्मा जी ख़िदमत त वॾी ॻाल्हि आहे पर नबी साईं फरमायो अबे अम्मा जे ज़ियारत में भी सवाब अथव आलिमनि जी ख़िदमत में त वॾो सवाब आहे पर मुंहिंजे महबूब फरमायो आलिमनि जी ज़ियारत में भी सवाब अथव तंहिंजे करे वाइज़ में जलसे में अखि तव्हांजी आलिमनि ॾे हेॾे होॾे न तकियो जेसि ताईं मौलवियुनि ॾे तकींदव गुनाह पिया माफ़ उहे मौलवी त असां कोन आहियूं पर इल्म हाणत आहियूं कुझु आलिमनि जूं जुतियूं उस्तादनि जूं जुतियूं सिधियूं कयूं आहिनि इनशाला असां ॾे निहारींदो सवाब थींदो ॿिए पासे ॾे न तकियो क़यामत जो ॾींहुं थींदो के माण्हू क़ब्र मां उथंदा किविलनि वांगुरु हूंदा पूरी दुनिया जा इंसान पंहिंजे पेरनि जे हेठां पिया उन्हनि खे लता ॾींदा चवंदा या अल्लाह हेॾो असां सां ज़ुल्म छो थियो आहे अल्लाह साईं फरमाईंदो वमा रब्बुक बिज़ल्लामिल लिलअबीद तव्हांजो रब कंहिंसां बि ज़ुल्म न कंदो आहे मां ज़ुल्म तॾहिं कयां जॾहिं तव्हांखे मसइले जी ख़बर न हुजे मां त तव्हांजी हिदायत जे लाइ क़ुरान मोकिलियुमि आलिमनि अची तव्हांखे सम्झायो भला तमशी फिल अर्ज़ि मरहा ओ इंसान ज़मीन ते आकर न कर गुरूर न कर तकब्बुर न कर इन्नक लन तख़रिक़ल अर्ज़ पैर ज़ोर सां ज़मीन ते न आण तोखे एतिरी ताक़त न आहे जो तूं ज़मीन खे चीरे सघी कंधु मथे करे निराड़ ते टोपी रखी बोस्कीअ जा पटका पाए कंध खे धूणे करे न हल वलन तबलुगल जिबाल तूला तोखे एतिरी ताक़त कान्हे जो तूं जबलनि जे चोटी खे पहुची सघी
आलिमन तव्हांखे सम्झायो अव्वलु का कतरतुल, तुंहिंजी इब्तिदा पानी जो गलीज़ कतरो। लटे खे लगे त लटो पलीत, बदल खे लगे त बदल पलीत। जिस्म मां ॿाहिरि निकिरे त मस्जिद में वञण जी इजाज़त न आहे, कुरान पढ़ण जी इजाज़त न आहे। यख़रुजु मिन बैनि सुल्बि वत्तराइब, फल्यंजुरिल इंसानु मिम्मा खुलिक। ओ निमक हराम इंसान, कॾहिं पंहिंजे असलियत ॾे निहार त तोखे पैदा छा मां कयो वियो। तोखे सोन मां पैदा कोन कयो वियो, तोखे चांदी मां पैदा कोन कयो वियो, तोखे मुश्कई अंबर जे गारे मां कोन ठाहियो वियो। खुलिक मिन माइन दाफिक, हिकिड़ो गलीज़ पानी कुछ अबे जे पुठीअ मां निकितो, कुछ अम्मा जे सीने मां निकितो। उन गलीज़ पाणीअ मां रब तोखे ठाहियो आ। हिंदू बागड़ी भील कोली वाणिया गिदड़ खाईंदा, बगड़ खाईंदा, सूअर खाईंदा, मुअल जानवरनि जूं खलूं लाहे करे उन्हनि जो गोश्त खाईंदा। पर जंहिं पाणी मां इंसान पैदा थियो आ, ये एॾो त गलीज़ पाणी आ जो काफर भील भी उन पाणी खां नफ़रत पियो करे। आलिमन तव्हांखे सम्झायो वला तफ़रहू, फोंड न कयो। वल्लाहु ला युहिब्बु कुल्ल मुख्तालिन फ़खूर। रब फरमायो जेको फोंड कंदो, टिली करे हलंदो, इहो मां रब खे न वणंदो आ, मां रब घाटो भञंदो सा। पर तो वटि थोरो पैसो आयो ज़मीन जो, इलाइक़े जो नाज़िम ऐं चेयरमैन बणिजी वे, मिनिस्टर बणिजी वे। जंहिं महिल तो वटि पैसो आयो पोइ तुंहिंजे दिमाग़ में अची तिॾ वेठी, पोइ पियो सम्झी त मूं जहिड़ो केरु आहे। कंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो, कंहिंजे प्लाट ते कब्ज़ो। कमाल दरो जे सूबेदार खे दावत करे पंहिंजे थाणे जो पाण खे मालिक पियो सम्झी त मां थाणे जो मालिक आहियां, मूंखे ताक़त आहे जंहिंखे बदिरायां, जंहिंखे छॾरायां। रब फरमाईंदो, ये गरीब मिसकीन जेके तोखे लताड़नि था पिया, इहे उहे गरीब अथई जंहिंखे दुनिया में तो बेॾो ई निपूड़ियो। हाणे उहे तोखे लताड़नि था, ॾोह मुंहिंजो को तुंहिंजो आ। ज़ुल्म असां कोन कयो आहे, ज़ुल्म तो पाण पंहिंजो पाण सां कयो। सचो क़ुरान सचो ये थींदो। क़यामत जो ॾींहुं थींदो के माण्हू क़ब्र मां उथंदा। हदीस में अचे थो, नबी से फरमायो, मर्दनि जी पेशानी ते औरतुनि जी ओघड़, औरतुनि जे पेशानी ते मर्दनि जी ओघड़ चंबड़ियल हूंदी। इहो गलीज़ पाणी पियो वहंदो, जंहिं पाणी मां इंसान पैदा थियो आहे, जेको उन्हनि जे वात में पियो पवंदो। जहन्नमी भी चवंदा, या अल्लाह हिननि किननि माण्हुनि खे कढ, हिते जो अहिड़ो माण्हू अची वञे त केरु ॾिसंदो न। चवंदा, या अल्लाह एॾो असां सां ज़ुल्म छो थियो आहे। अल्लाह साईं फरमाईंदो, वमा ज़लमनाहुम, असां ज़ुल्म कोन कयो आहे, तव्हां पाण पंहिंजो पाण सां ज़ुल्म कयो आहे। मां त तव्हांजे हिदायत जे लाइ क़ुरान मोकिलियुमि। आलिमन अची तव्हांखे सम्झायो, वला तक़रबु ज़िना, ज़िना जे वेझो ई न वञिजो। ज़िना जे ईअं रब कोन फरमा वला तज़नू, ज़िना न कयो। रब फरमा वला तक़रबु ज़िना, ज़िना करण त वॾो गुनाह अथव, पर वला तक़रबु ज़िना, रब फरमायो ज़िना जे वेझो ई न वञिजो। माना ज़िना जा सबब ई इख्तियार न कजो। परायन औरतुनि खे ॾिसण अखियुनि जी ज़िना, धारनि औरतुनि जो आवाज़ ॿुधण कननि जी ज़िना, परायन औरतुनि सां ॻाल्हाइण ज़ुबान जी ज़िना, परायन औरतुनि खे हथ ॾियण हथनि जी ज़िना, ग़लत इरादे सां माण्हू पंधु करे वञी किथे पहुतो त पेरनि जी ज़िना। क़ुरान तो फरमाए ज़िना जा सबब ई इख्तियार न कयो।
मां अॻे हफ़्ते ठुल वियुसि उते दोस्तनि ॻाल्हि कई त असां हज़रत साहिब अब्दुल अज़ीज़ ॿेर वारा अल्लाह उन्हनि जी ज़िंदगी में बरकत फरमाए साईं जन जी दावत कईसीं पोइ साईं जन खे अर्ज़ु कयोसीं असां मानी जो बंदोबस्तु घर में कयो आहे महिरबानी फरमायो घर हलो दुआ बि घुरो बरकत जा कदम बि अॼु रखो त हज़रत साईं अब्दुल अज़ीज़ अल्लाह साईं जन जी ज़िंदगी में बरकत फरमाए फरमायो पुट मां हिन शर्त सां घर हलंदुसि जो घर में का औरत जो आवाज़ मुझे कन ते ॿुधण में न अचे जेकॾहिं का औरत जो आवाज़ मुझे कन ते ॿुधण में आयो त पोइ मां न मानी खाईंदुसि न पाणी पीअंदुसि पोइ मूंखे मयार न ॾिजो बुज़ुर्ग थींदा न ईअं अॼु माण्हू बुज़ुर्ग उनखे था चवनि जेको मायुनि जे विच में अची पटको पाए वेहे वला तक़रबु ज़िना ज़िना जे वेझो ई न वञो मन ज़ना ज़ुनिया खबरदार पाड़े में का गरीब मिस्कीन जी न्याणी खे बेइज्जतो न कजां मतां रब तुंहिंजी इज़त वारी हयादार शरीफ न्याणी खां बदिलो न वठे मन ज़ना ज़ुनिया पाड़े में का गरीब मिस्कीन जो लोड़ो न लताड़जां मतां रब तुंहिंजे लोही कोट ऐं हवेली खे ऊंधो न करे छॾई ज़िंदगी में मोह कोन खणी सघंदे मंज़ना दुनिया जैसी करनी वैसी भरनी जरा करके तो देख जन्नत भी है जहन्नम भी है जरा मर के तो देख आवे जुल्फकार अली नक्शबंदी खुतबा ते फकीर में वाक्यो लिखियो आ हिकिड़ो सोनारो शाम जो पंहिंजे घर जो आयो दुकान बंद करे तो उनजी घरवारी मुसल्ले ते वेठी आ रोए थी पई फलाणे जी मां ख़ैर ताहे रोई थी चई ख़ैर छा जो ही गॾा गाॾे वारो मज़दूर जेको पाणीअ जा दॿा भरे ॾेई वेंदो आहे मां पाणीअ जो दॿो जो वठांसि पई त मुंहिंजे हथ खे पकड़ियई ज़ोर ॾिनई ग़लति इरादे सां छॾे ई कोन पियो मसरब मुंहिंजी इज़त बचाई आहे त सोनारे रोई करे चयो ॾो तुंहिंजो कोन्हे ॾो मुंहिंजो आहे मंज़ना दुनिया जैसी करनी वैसी भरनी जरा करके तो देख जन्नत भी है जहन्नम भी है जरा मर के तो देख अॼु मुंहिंजे दुकान ते हिकिड़ी औरत आई पोइ मां उनखे सोन जी चूड़ी पियो भरायां पोइ उनजे हथ खे मां बि पकड़ियो ग़लति इरादे सां ज़ोर ॾिनुमि रब थॾे ते मूंखां बदिलो वरितो आहे ॾो तुंहिंजो कोन्हे ॾो मुंहिंजो आहे इन ज़िना दैनुन ज़िना कर्ज़ अथव इन ज़िना दैनुन ज़िना कर्ज़ अथव कर्ज़ पुराणा न थींदा आहिनि ॿिए जी न्याणी ॿिए जी भेण ॿिए जी अम्मा ॿिए जे घर वारे जी इज़त जी हिफ़ाज़त कयो त रब असांजे नंगनि जे इज़तुनि जी हिफ़ाज़त कयो अल्लाह जो नबी थो चवे ज़ानी मर्द औरतूं जंहिं महिल कब्र मां ॿाहिरि निकिरी ईंदा मर्दनि जे पेशानी ते औरतुनि जी ओघड़ चंबड़ियल हूंदी औरतुनि जे पेशानी ते मर्दनि जी ओघड़ चंबड़ियल हूंदी इहो गलीज़ पाणी पियो ओघड़ मां वहंदो जेको उन्हनि जे वात में पवंदो सचो अल्लाह जे नबी सच फरमायो क्या मजो ॾींहुं थींदो के माण्हू कब्र मां उथंदा ये मुसलमान ये सज़ाऊं मुसलमाननि खे मिलनि नबी साईं फरमायो उन्हनि जा पेट जबलनि जेॾा हूंदा नांग बलाऊं विछूं पिया उन्हनि खे खाईंदा चवंदा या अल्लाह एॾो असां सां ज़ुल्म छो थियो आहे रब फरमाइंदो वमा रब्बुक बिज़ल्लामिल लिलअबीद रब कंहिंसां बि ज़ुल्म कोन कंदो आहे मां ज़ुल्म तॾहिं कयां जॾहिं तव्हांखे कंहिं मसइले जी ख़बर न हुजे मां त तव्हांजी हिदायत जे लाइ क़ुर मोकिलियुमि आलिमनि अची तव्हांखे सम्झायो अहल्लल्लाहुल बैअ व हर्रमर रिबा बे तिजारत वापार हलाल अथव व्याज हराम अथव 7,000 में पीड़ीता तव्हां बकरी वठी अचो वरी ॿिए हफ़्ते में साॻी बकरी हलाणी जे पीड़ी ते 8,000 में जो जाइज़ अथव हलाल अथव 70,000 में तव्हां कराची मोट जी में वरिती वरी साल खां बाद 1.5 लाख में जो जाइज़ अथव हलाल अथव
तव्हां 50,000 में कंजारो में प्लाट वरितो साल खां बाद 5 लखनि में जो जायज़ अथव हलाल अथव पर जेकॾहिं तव्हां कंहिंखे 100 रुपया ॾेई वरी महीने खां बाद 100 रुपया बि वठो ऐं चाराना मथे वठो रब फरमाए ईअं हराम अथव जीअं सूअर जो गोश्त हराम। आलिमन अची तव्हांखे सम्झायो नबी से फरमायो व्याज जा 70 गुनाह उन्हनि मां नंढे में नंढो गुनाह एतिरो अथव जो अयन के हर रजुल उम्महू नबी से फरमायो मुसलमान थी करे पंहिंजे सगी मां सां 70 दफ़ा बैतुल्लाह में निकाह थो करे। लान अल्लाहु व रसूलुहु आकिल रिबा जेको व्याज खाए थो व्याज वठे थो व्याज ॾे थो जेको वठी हितो पनवाड़ी मां सेठ वटि त मां तोखे व्याज जा पैसा वठी ॾियां हुते शाहिद बीठा जेके वकील जेको मुंशी लिखे पियो नबी से फरमायो सभु हिकिड़े ॾोह जा ॾोहारी आहिनि सभिनी ते अलाह ई अलाह जे रसूल जी लानत। तंहिंजे करे त असांजा हज़रत से ॿेर वारा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हा त बैंक में नौकरी बि न कयो छो त बैंक में सॼो व्याज जो कारोबार थो हले। साईं जन फरमाईंदा बैंक जी नौकरी ईअं अथव जीअं को माण्हू चकुलो खोले ऐं उते मुलाज़िम रखे। बाबा चकुले में नौकरी करणु जाइज़ आहे? उते केरु वञी मुंशी थी बीहे को केशव थी बीहे पैसा वठे गिराक वठी अचे उते चकुले में सभु ॾोह जा ॾोहारी आहिनि। बैंक में नौकरी बि ईअं ई अथव इहो जेको मैनेजर आहे जेको केशर आहे जेको पटे वालो आहे जेको सिपाही उते बीठो आहे जेके व्याज ॾियनि पिया जेके व्याज ते पैसा वठनि पिया ये सभु हिकिड़े ॾोह जा ॾोहारी आहिनि सभिनी ते अलाह ई अलाह जे रसूल जी लानत आहे। असांजो खोड़ दोस्त हुया रोड़ी में असांजो दोस्त हो जब 50 लख पंहिंजे पुट ते ख़र्च कयो वॾी हुनखे तालीम ॾियाराई घर वेठे हुनजे बैंक जो ऑर्डर आयो मैनेजर 1 लख 1.25 लख हुनजी पघार हुई पीउ खे चई बाबा आलिम चवनि था त बैंक में नौकरी नाजाइज़ आहे हराम आहे व्याज जो कारोबार आहे बाबा मां नौकरी न कंदुसि। पीउ चयो पुट मां 50 लख ख़र्च कया आहिनि तोखे पढ़ाइण जे लाइ तो उन नौजवान पंहिंजे पीउ खे चयो बाबा मां पिनी करे तोखे खाराईंदुसि पर महिरबानी करे मूंखे हराम वारी नौकरी न कर। हराम नौजवान हिन वक़्तु बि अथव हलो त मां तव्हांखे ॾेखारियां। असांजो लाड खाने जो हिकिड़ो दोस्त हो बैंक में मैनेजर हुयो 1 लख 1.25 लख हुनजी पघार हुई वाइज़ ॿुधई आलमनि जो साईं ॿेर वारनि जी तकरीर ॿुधई उन वक़्त में इस्तीफ़ा लिखई दोस्तनि मिटल माइटनि अॿे मां चयसि पुट तूं चरियो थियो आहे छा माण्हू 40 50 लख ॾेई करे नौकरी था वठनि तूं नौकरी में हाज़िर सर्वस तूं नौकरी छॾी थो चई बाबा आलम चवनि था त इहा नौकरी हराम आहे तंहिंजे करे मां पिनी करे पंहिंजे बच्चनि खे पालींदुसि पर हराम वारी नौकरी मां न कंदुसि। अॼु त वरी माण्हू ॻोल्हनि था पिया नौकरी ऐं जेको व्याज खाईंदो आहे मुस्लमानी त हुन में न हूंदी आहे पर तव्हां तजुर्बो कयो उन मां इंसानियत ई ख़तम थी वेंदी आहे। असांजो हिकिड़ो नौजवान रोए पियो चए पियो साईं मां पंहिंजे सहुरे खां पैसा वरिता 1 लख रुपए जी ज़रूरत हुई मुंहिंजो सहुरो बि चाचो बि पोइ मूंखे चई त तोखे 1 लख रुपया ॾियां थो पर कमीशन लॻंदी छो त व्याज जो नालो रखंदा आहिनि कमीशन। मां चवां चाचो आहे हाली त पैसा वठांसि पोइ ॾिसंदासीं। चई महीनो गुज़रियो चाचो अचे घर पहुतो चई पुट हू जेके वाधू पैसा आहिनि 5000 उहे ॾे बाक़ी 1 लख रुपया तुंहिंजी मर्ज़ी आहे जॾहिं वड़ाई तॾहिं ॾिजां 5000 मथियां पैसा ॾे त मां चयोमांसि मां व्याज मथियो न ॾींदो साईं त उहो चाचो पंहिंजे भाटे खे सहुरो पंहिंजे न्याणे खे जेके लफ़्ज़ थो चवे उहे तव्हांखे ॿुधायां उहो सहुरो पंहिंजे न्याणे खे थो चवे त ज़ाल विकिणी करे बि मथियां पैसा ॾे हालांकि उन बेईमान जी उहा उन नौजवान जी ज़ाल न्याणी आहे
हाणे मां तव्हां खां पुछां थो जेको व्याज वठे थो उन में इंसानियत रही? नबी साईं फरमायो इन्हनि जा पेट जबलनि जेॾा हूंदा ना गबलाऊं विछूं पिया खाईंदा। मां साल 2 साल थिया झटपट जफराबाद हुयुसि, हज़ारे माण्हू इन ॻाल्हि जा गवाह। हिकिड़ो हमरा हुयो, उनखे कब्रिस्तान में जनाज़ो पढ़ी करे पूरियूं सामीअ में सुम्हारियूं, उन सामीअ खे सिरूं ॾेई करे ढकियूं। ओचितो हिकिड़ो कारो नांग निकितो, जीअं गप में सुराख कबो आहे ईअं चिदे वांगुरु सुराख करे अंदरि सामी में वियो, उन लाश खे वेड़े। हालांकि हुयो बि सैयद, केॾी भली ज़ात, पर चवनि त इहो व्याज खोर हुयो। महीने में जेसि ताईं 3 लख 4 लख व्याज जा न मिलंदसि तेसि ताईं सैयद सुहारे खे आराम कोन ईंदो हो। रब दुनिया में ॿुधायो त जेको व्याज खाईंदो उनखे इहा सज़ा मिलंदी। ख़ुदा जो वास्तो अथव, ये ज़मीनूं गैराबाद थी वञनि, व्याज ते भाण न वठो। ये ज़मीनूं गैराबाद थी वञनि, व्याज ते ॿिज न वठो। भली पैदल साइकिल ते पैदल कंडारे ताईं वञो, व्याज ते गाॾी न कढरायो। भली कखाई झूपड़ी भली आ, व्याज ते जेके नौकरियुनि वारा बैंक मां पैसा कढराए करे बंगला पिया ठाराइनि। अल्लाह जो वास्तो अथव, इन्हनि बंगलनि खां कखाई झूपड़ी कच्चा कोठा भला अथव। भली बुख भरम जी शलन वञे शान, क़यामत जो ॾींहुं थींदो। अल्लाह जे नबी फरमायो, कब्र मां उथंदा त जबलनि जहिड़ा उन्हनि जा पेट हूंदा, ना गबलाऊं विछूं पिया उन्हनि खे खाईंदा। रब फरमाईंदो, मां ज़ुल्म कोन कयो आहे, तव्हां पाण पंहिंजो पाण सां ज़ुल्म कयो आहे। सचो क़ुरान सचो आहे, नबी जो फरमान सचो। क़यामत जो ॾींहुं थींदो के माण्हू कब्र मां उथंदा, पोइ मेयूं ही ढगियूं ही बकरियूं ही रिढूं ही उठ ही ॾाचूं उन्हनि खे पिया लताड़ींदा, गाह पिया ॻाई। अॻे हूंदा नी गाह, परसा हूंदा, पोइ कणिक जो सारनि जो गाह थींदो, पोइ ॾांद पिया हलंदा, ईअं पिया हिननि जे मथां हलंदा। साहु त निकिरंदो ई कोन, गिचीअ में रसो ॿधल हूंदो नी, वॾा कद हूंदनि, इहे सभु मथां जानवर पिया चवंदा, या अल्लाह एॾो असां सां ज़ुल्म छो थियो आहे? रब फरमाईंदो, वमा ज़लमनाहुम, असां ज़ुल्म कोन कयो आहे, तव्हां पाण पंहिंजो पाण सां ज़ुल्म कयो आहे। मां त तव्हांजी हिदायत जे लाइ क़ुरान मोकिलियुमि, आलिमनि अची तव्हांखे सम्झायो। वात ज़कात, ज़कात ॾियो, लख ते 2500, 1000 ते 25 रुपया, 100 ते 2.5 रुपया। 100 मण तव्हांजी फुटी थिए त 20 हिसो भला 5 मण अल्लाह जे नाले ते ॾियो। 100 मण तव्हांजी कणिक थिए, 5 मण अल्लाह जे नाले ते ॾियो। 100 मण तव्हांजी साड़ी थी थिए, 5 मण अल्लाह जे नाले ते ॾियो। आलिमनि अची तव्हांखे सम्झायो, पर तव्हां पिया चओ कमायूं असां ॾियूं वरी मुल्हनि खे, लोॻियूं असां ॾियूं वरी हिननि खे। ज़कात कान्हे, ही चटी आहे, ही टैक्स आहे। रब फरमाईंदो, ये मेयूं, ये ढगियूं, ये बकरियूं, ये रिढूं, इहो तव्हांजो हो माल अथव जंहिंजी तव्हां ज़कात न ॾिनी। ज़कात ॾियो हा त इहे जानवर तव्हांखे कुलनि ते खणी वञी जन्नत में पहुचाइनि हा। हाणे तव्हांजे मथां इहो गाह पिया था ॻाइनि, ॾोह मुंहिंजो कोन्हे, ॾोह तव्हांजो आहे। वमा ज़लमनाहुम, असां ज़ुल्म कोन कयो आहे, तव्हां पाण पंहिंजो पाण सां ज़ुल्म कयो आहे।